अच्छा हाणे असां बेसिक कॉन्सेप्ट सम्झ में अची वियासीं। हाणे असां स्टेटमेंट ठाहिणु सिखंदासीं। जीअं मां तव्हांखे चयुमि न फाइंड दी वैल्यू ऑफ एक्स में तव्हांखे नंबरनि जी सूरत में ॾिनल हूंदो आहे, हिते तव्हांखे स्टेटमेंट जी अखरनि जी सूरत में ॾिनल हूंदो, उनखे तव्हां नंबरनि जी सूरत में बदिलाए वियो, बसि तव्हांजो ईअं सम्झो जॉब इज़ हाफ डन, बल्कि ईअं सम्झो त 80% डन। अॻिते कैलकुलेशन तव्हां लाइ आसान आहे। हाणे हे बि बिल्कुलु आसान आहे। पहिरें ॿिएं टें दफ़े में जीअं तव्हां प्रैक्टिस कंदो तव्हांजे लाइ बिल्कुलु आसान थींदो वेंदो। हाणे अचो त स्टेटमेंट खे सम्झूं था। चए थो असलम इज़ 5 times एल्डर देन हिज सिस्टर आयशा। इन जो मतिलबु आहे ॿ माण्हू आहिनि, हिकिड़ो आहे असलम, ठीकु आहे, हे असलम अथव। हाणे इहो छा थो चए 5 times एल्डर, माना इन जो मतिलबु आहे हे वॾो आहे। कंहिंखां वॾो आहे? आयशा खां। आयशा हुनजी भेण आहे, ठीकु आहे। आयशा जेका आहे उनजी भेण आहे, उहा छा आहे उन खां नंढी आहे। केतिरी आहे? हे चए थो हिन खां 50 ते वॾो आहे। हाणे जेकॾहिं असांखे आयशा जी उमिरि ख़बर हुजे, असांखे मिसाल था वठूं आयशा जी उमिरि ख़बर हूंदी भाई हे 7 सालनि जी आहे, असांखे चयल आहे 50 ते वॾो आहे। तव्हांखे मां सम्झायमि त 5 times या 50 ते वॾो त असां 5 सां मल्टीप्लाए कंदा आहियूं। सो असां चवंदासीं 5 7 35, चवंदासीं हिन जी जेको आहे सो 7 years एज आहे ऐं हिन जी 35 years एज आहे, ईअं न। पर ॻाल्हि इहा आहे, प्रॉब्लम इहो त असांखे आयशा जी एज त ख़बर ई न आहे। चए थो असलम त हिन खां आयशा खां 50 ते वॾो आहे, पर असलम जी आयशा जी उमिरि केतिरी आहे उहा असांखे ख़बर न आहे। सो असांखे जिथे बि उमिरि जी ख़बर न हूंदी आहे उते असां छा रखंदा आहियूं? एक्स रखंदा आहियूं। हे तव्हांखे एज़्यूम मां सम्झायां पियो, ठीकु आहे। चए थो असलम इज़ 5 times एल्डर देन हिज सिस्टर आयशा। हाणे पुछे आयशा जी उमिरि केतिरी आहे, त पोइ असां हुनजी मिंट में कढी वठूं, 5 सां मल्टीप्लाए कयूं। असांखे चए थो आयशा जी उमिरि ख़बर न आहे। सो जंहिंजी उमिरि ख़बर न हूंदी आहे असां हुनखे एज़्यूम कंदा आहियूं इहा एक्स आहे। हाणे अचूं था पिया त असलम जी उमिरि केतिरी थींदी आहे। हाणे बिल्कुलु सवलो थी वियो, तव्हां पढ़ी आया हो त 50 ते चयल आहे न 5 times, त तव्हां 5 सां मल्टीप्लाए कंदो, सो हिन जी उमिरि थी वेंदी 5x, ठीकु आहे। थोरी देरि जे लाइ इहो। हाणे अॻिते स्टेटमेंट पढ़ंदासीं। हेसि ताईं असां हिननि मां जेको आहे सो कढी आयासीं त आयशा जी उमिरि x थींदी ऐं असलम जी उमिरि घणी थींदी? 5x 50 ते। अचो अॻिते। चए थो इफ सम ऑफ देयर एजिस, सम जो मतिलबु हूंदो आहे जोड़। चए थो जेका हिन जी उमिरि आहे ऐं हिन जी उमिरि, इन्हनि ॿिन्हिनि खे पाण कयूं जोड़, यानी कि x + 5x, ठीकु आहे। हे कंहिंजी उमिरि आहे? चए थो हे आयशा जी उमिरि ऐं असलम जी उमिरि, इन्हनि ॿिन्हिनि खे जेकॾहिं असां पाण में जोड़ कयूं, छा थो चए? इफ सम ऑफ देयर एजिस, देयर मां मुराद आहे कंहिंजी कहिड़ी? असलम और आयशा जी। इन्हनि ॿिन्हिनि जी जेकॾहिं एज असां पाण में जोड़ कयूं त उहा घणनि जे बराबरि थींदी? सम ऑफ देयर एजिस इज़ 48, यानी कि 48 साल। हाणे तव्हांजी स्टेटमेंट ठही वई। हाणे घुमायो, जीअं मुला हलवे खे घुमाईंदो आहे। मां हिकु दफ़ो ॿिए ते लिखी थो वञा, x + 5x = 48। अॻिते छा कंदो? हे ॿई एक्स वारा आहिनि, पाण में जोड़ कंदो, हिन जे अॻियां कुझु न आहे, माना कोएफिशिएंट 1 आहे। सो हिकु x ऐं 5x घणा थी वेंदा? 6x। 6x = 48। असांखे सिर्फ़ु x जी वैल्यू खपे। 6 हिते ज़रब में आहे, इहो 6 हेॾे वञी 1 थी वेंदो। 6 जो खोड़ो 48 ते घणा दफ़ा वेंदो? हिन ते हिकु दफ़ो आहे, हिन ते घणा दफ़ा वेंदो? 8 दफ़ा। सो x जी वैल्यू घणी अची वई? 8 अची वई। हाणे असांखे जॾहिं आयशा जी उमिरि ॾिसो, असां चालाकी करे आयशा जी उमिरि कढी आया। हाणे असांखे ख़बर पइजी वई आयशा जी उमिरि 8 साल आहे। हाणे तव्हांखां मां पुछां असलम जी उमिरि घणी थींदी? ज़ाहिरी ॻाल्हि आहे 5 times एल्डर हुयो न, ठीकु आहे। ओल्डर न चइबो आहे, एल्डर चइबो आहे। 5 times एल्डर आहे त असां 8 खे 5 सां मल्टीप्लाए कंदासीं, 5 × 8 = 40। हाणे चवंदासीं असलम जी उमिरि, जेको वॾो भाउ आहे उनजी उमिरि घणी आहे? 40 साल। ऐं आयशा जेका नंढी भेण हुई उनजी उमिरि घणी आहे? 8 साल आहे। हाणे इन्हनि ॿिन्हिनि खे जोड़ करे ॾिसो, 48 बीहे थो। चए थो सम ऑफ देयर एजिस इज़ 48। ॾिसो हाणे एक्स रखण जी ज़रूरत न आहे, असां हिते छा रखंदासीं? 8, ऐं हिते 5x रखण जी ज़रूरत न आहे, घणो रखंदासीं? 40 रखंदासीं। 8 ऐं 40 पाण में जोड़ कंदासीं, ॾिसो 48 थिए थो। इन जो मतिलबु आहे असां बिल्कुलु सही तरीक़े सां सॉल्व कयो आहे। एतिरो ई आसान आहे, सिर्फ़ु स्टेटमेंट खे पढ़णो वेंदो आहे, पढ़बो आहे ऐं उनखे सम्झणो पवंदो आहे। ॿियो एग्ज़ाम्पल असां खणी वठूं था, क्वेश्चन नंबर 2। एग्ज़ाम्पल नंबर 2 खे असां ॾिसी वठूं था पिया। एग्ज़ाम्पल नंबर 2 में चए थो ए सिस्टर इज़ 8 years एल्डर। मां हिते लिखी थो वञा, या मां हिनखे पॉज़ करे ऐं मिंट में स्टेटमेंट लिखी थो वठां, जी टाइम्स आहे न ते पोइ पाण सॉल्व कयूं था। अच्छा, हिकिड़ो मां स्टेटमेंट या एग्ज़ाम्पल ठाहे वरितो आहे। अच्छा, हाणे ॾिसो हिन में पढ़ंदा वञो, सम्झंदा वञो। चए थो ए सिस्टर इज़ 6 times एल्डर देन हर ब्रदर। तव्हां खां पहिरियों मां सवाल इहो कंदुमि त वॾो केरु आहे, भाउ या भेण? त तव्हांजो जवाबु हूंदो भाउ। छो जो चए थो ॾिसो ए सिस्टर भेण वॾी हूंदी, भाउ नंढो हूंदो। जेको नंढो हूंदो आहे उहो एक्स हूंदो आहे। इन करे जो वॾे खे असां छा कंदासीं? ओतिरो 5 सां, छो जो 6 times चयल आहे न, त असां 6 सां मल्टीप्लाए करण। चए थो ए सिस्टर इज़ 6 times एल्डर। इन जो मतिलबु आहे हे जेका आहे उहा छा आहे? वॾी आहे। घणा दफ़ा? 6 गुना, 6 times, ठीकु आहे। ऐं भाउ जेको आहे नंढो आहे। सो असां हिते लिखंदासीं ब्रदर ऐं हिते लिखंदासीं सिस्टर, ठीकु आहे। हितां जॾहिं प्रैक्टिस कंदो हितां बिल्कुलु आसानी सां मिंट में हल कंदा वेंदो। हली इनिशियल स्टेज आहे। हाणे हिन में चऊं था पिया त उहा नंढे जी उमिरि जेका आहे उहा असांखे हिन जी आहे जेको आहे सो घणी? 6 times। हिन जी ख़बर हूंदी त असां 6 सां मल्टीप्लाए कंदासीं न, जीअं पोइ एग्ज़ाम्पल में सिखी आयासीं। भाई हिन जी 10 हूंदी त असां चवंदासीं हिन जी 60 आहे।
हिन जी 5 हूंदी त असां चवंदासीं 5 6 टीह, हिन जी 30 चवंदासीं, पर असांखे हिन जी एज त ख़बर ई न आहे त असां हिन खे 6 ते कीअं वधायूं। सो असां हिन खे चवंदासीं हिन जी एज घणी आहे ब्रदर जी x। हाणे असां चवंदासीं सिस्टर जी एज घणी थींदी, छो जो 6 टाइम्स चयल आहे त असां हिन खे चवंदासीं हिन जी एज आहे 6x। ठीकु थी वियो, एसि ताईं थी वियो। ए सिस्टर इज़ 6 टाइम्स एल्डर देन हर ब्रदर। सो भाउ जी उमिरि घणी थी वेंदी, असां चवंदासीं हिन जी एज जेको आहे x आहे, ऐं सिस्टर जी घणी थी वेंदी 6x। हेसि ताईं पहुची विया असां। हाणे अॻिते पढ़ो, चए थो आफ्टर 3 years। तव्हांखे पोइ हिते मां रूल ॿुधायांव त जेतिरा साल अॻिते जी ॻाल्हि कंदो उहो तव्हां एड कंदो। हाणे जेकॾहिं तव्हांखे को पुछे भाउ जी उमिरि 3 सालनि खां पोइ केतिरी हूंदी, चवंदासीं हिन वक़्तु असांखे त ख़बर ई न आहे। सो असां एक्स अज्यूम कईसीं त 3 सालनि खां पोइ आफ्टर 3 years। ठीकु आहे, उनजो सिनेरियो ठाहियूं था। आफ्टर 3 years हिन जी थी वेंदी x + 3, ऐं भेण जी घणी थी वेंदी 6x ऑलरेडी हिन वक़्तु अथसि, +3 ॿियो करे छॾंदासीं। हे कॾहिं आहे आफ्टर 3 years। ठीकु आहे, छो जो 5 साल चया त असां 5 वाधारा कयूं, 3 साल चया त 3 वधायोसीं। चए थो आफ्टर 3 years इफ एज ऑफ सिस्टर विल बी 27। हाणे इहा असांखे ॿुधायल आहे त हिन जी एज घणी हूंदी, 27 जे बराबरि हूंदी। चए थो हे करंट एज हीअ अथसि, जेकॾहिं 3 सालनि खां पोइ त असां +3 कयोसीं। चए थो 3 सालनि खां पोइ हुनजी एज घणी थी वेंदी, इज़ इक्वल टू, या जेके ॿुधाए थो विल बी। हाणे विल बी लफ़्ज़ जो मतिलबु हूंदो अथव इक्वल टू। हे बि यादि रखी छॾियो, जिते विल बी लफ़्ज़ हुजे न उनखे तव्हां छा में बदिलाए छॾियो, इक्वल में बदिलाए छॾियो। ठीकु आहे, विल बी इज़ इक्वल टू थी वेंदो घणो 27 जे। चए थो 3 सालनि खां पोइ हुनजी एज घणी थी वेंदी 27। त भाउ जी उमिरि लहो। हाणे असां थोरी देरि जे लाइ हिन खे साइड करे, हीअ असां वटि स्टेटमेंट अची वई न, या ईअं खणी अचूं असां वटि इक्वेशन अची वई। इक्वेशन जो मतिलबु हूंदो आहे जंहिंमें हे लफ़्ज़ जेको बराबरी जो लफ़्ज़ हुजे। इक्वेशन लफ़्ज़ वरितल आहे छा मो, इक्वल मो, ऐं इक्वल जो मतिलबु छा आहे, बराबरि। जंहिंमें बराबरि जो जेको लफ़्ज़ आयल हुजे, हाणे इन जो मतिलबु आहे चए थो हीअ साइड ऐं हीअ साइड ॿई पाण में छा आहिनि, बराबरि आहिनि। जॾहिं 2 शयूं बराबरि हूंदियूं आहिनि, हुन में एक्स बि आयल आहे, त असां हिन मां जेको आहे फाइंड दी वैल्यू ऑफ एक्स करे एक्स जो वैल्यू कढी सघूं था। जॾहिं एक्स जो वैल्यू अची वेंदो हिन भाउ जो, पोइ अॻिते असां सभिनी जी वैल्यू असां बिल्कुलु आसानी सां कढी सघूं था पिया। सो हाणे स्टेटमेंट आहे 6x + 3 = 27। अॻिते तव्हांखे ख़बर आहे छा करिणो आहे, पहिरियों प्लस ख़तमु कंदासीं। 6x पंहिंजी जॻह ते पियो हूंदो, 27 पंहिंजी जॻह ते, 3 होॾे वञी माइनस जो थी वेंदो। सो हे थी वेंदो 6x = घणो थी वेंदो 24। हाणे असांखे हिकिड़ी एक्स जी वैल्यू खपे। सो असांखे जेको 6 आहे इहो ज़रब में हुयो, ड्राइणो न आहे, तव्हांखे सम्झाइण जे लाइ ड्रायां थो। इहो 6 हेॾे वंड में अची वेंदो, 6 जो खोड़ो हिन ते 1 दफ़ो, ऐं हिन ते घणा दफ़ा वेंदो, 4 दफ़ा। सो एक्स जी वैल्यू असां वटि अची वई 4। हाणे असांजे लाइ बिल्कुलु आसानु थी वियो। जेकॾहिं करंट या प्रेज़ेंट एज जेको आहे भाउ जी घणी आहे, 4 साल। हाणे एक्स जी वैल्यू अची वई 4। चऊं था जेको भाउ आहे उनजी उमिरि घणी आहे, 4 years। ठीकु आहे, त भेण जी घणी थींदी, असांखे ॿुधायलो त हिन वक़्तु या 2021 में या करंट एज जेको आहे उहो 6 टाइम्स वॾी आहे, 6 दफ़ा। सो हिन खे 6 सां मल्टीप्लाई कंदासीं, चवंदासीं भेण जी उमिरि घणी आहे, 24 साल। हाणे वरी इहो जेकॾहिं अॻिते जी ॻाल्हि करे थो, चए थो 3 साल पोइ, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे 3 साल हे वॾी थी वेंदी, हिन वक़्तु 24 साल एज अथसि। 3 सालनि खां पोइ हुनजी एज घणी थी वेंदी, 27। ॾिसो असां बिल्कुलु सही जॻह ते पहुताऊं न। तव्हां हिन में वैल्यू पुट करे ॾिसो, तॾहिं बि तव्हां वटि जवाबु बिल्कुलु सही ईंदो। त जेकॾहिं असां एक्स हटाए करे असां हिन खे 6 खे मल्टीप्लाई कयूं कंहिंसां, 4 सां, त हे थी वेंदो 4 × 6 = 24, ऐं 24 + 3 घणो थी वेंदो, 27 जे बराबरि थी वेंदो। हेॾो बि 27, हेॾो बि 27। इन मतिलबु आहे असां जवाबु बिल्कुलु सही कढी आया आहियूं। आई होप तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। अञा जेतिरी घणी प्रैक्टिस कंदो ओतिरो तव्हांखे हिन ते ग्रिप ईंदी वेंदी। स्टेटमेंट पढ़ंदा वञो। अच्छा, 6 टाइम्स एल्डर चयल आहे त असां 6x चयोसीं, पर जेकॾहिं ईअं चयल हुजे जेको आहे असलम जी उमिरि जेका आहे, मिसाल था वठूं उहा अहमद खां, या जीअं मिसाल था वठूं, जीअं हे वठूं था, ए सिस्टर इज़ 8 years एल्डर। हाणे 8 टाइम्स न आहे चयल, 8 टाइम्स हुजे हा त असां ब्रदर जी उमिरि x अज्यूम कयूं आहे, ऐं भेण जी उमिरि घणी चऊं आहे, 8x चऊं आहे, छो जो 8 टाइम्स चयलो। हिते 8 टाइम्स न आहे चयल, चए थो 8 years एल्डर। इन जो मतिलबु आहे हुन खां 8 साल वॾी आहे। भाउ जी उमिरि जेकॾहिं 10 साल हूंदी तव्हां खां मां पुछां, ऐं भेण ॿुधायल 8 साल वॾी अथसि, त भेण जी उमिरि घणी थी वेंदी, 18। छा कयो तव्हां, कीअं ख़बर पई 18? तव्हां जेका हिन जी एज ॾिनल हुई उन में +8 कयो आहे। ठीकु आहे, ऐं जेकॾहिं अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं असांखे हिते ख़बर न हूंदी वैल्यू छा आहे, त असां चवंदासीं एक्स। ठीकु आहे, भाउ जी उमिरि घणी थी वेंदी, एक्स। भेण जी उमिरि छा थी वेंदी, एक्स + 8। जेकॾहिं चवंदी 8 years एल्डर, 5 years एल्डर, 7 years एल्डर, ठीकु आहे, त तव्हां छा कंदो, उहो प्लस कंदो। जेकॾहिं चवंदो 5 टाइम्स एल्डर, 10 टाइम्स एल्डर, त पोइ तव्हां उहो छा कंदो, 8 या 5 या 4 जेतिरो चयल हूंदो उहो ज़रब कंदो। सो हिननि ॿिन्हिनि स्टेटमेंट में फ़र्क़ु अथव। ॾिसो, ए सिस्टर इज़ 6 टाइम्स, त हिते असां भाउ जी उमिरि x चईसीं, भेण जी उमिरि घणी चईसीं, 6x चईसीं। हिन स्टेटमेंट में छा आहे, हिन स्टेटमेंट चयल आहे त भाउ जी उमिरि x आहे, त भेण जी उमिरि 8x न थींदी, छा थी वेंदी, x + 8 थी वेंदी। माना हिन में असां 8 वधारो कंदासीं। 10 साल भाउ जी उमिरि आहे, त भेण जी 8 वधारी थी वेंदी। भाउ जी उमिरि 20 साल आहे, त भेण जी उमिरि घणी थी वेंदी, 28 थी वेंदी, +8 कंदासीं। छो जो चए थो 8 साल वॾी आहे हुन खां, 8 दफ़ा या 8 गुना वॾी न आहे, 8 टाइम्स वॾी न आहे, 8 years वॾी आहे। असां प्लस कंदासीं। ईयर जो मतिलबु हूंदो आहे हिकु 8 years चए थो त 8 ऐड कंदासीं, सिंपल।
ठीकु आहे। सो आई होप तव्हांखे स्टेटमेंट ठाहिण अची वई हूंदी। कुझु मां प्रैक्टिस क्वेश्चन मोकिलियांव थो, ट्राए कयो। न थिएव परेशान थियण जी ज़रूरत न आहे। साइकिल जो मिसाल अगेन ॾींदुमि। पहिरें दफ़े में ज़रूरी न आहे साइकिल हली वञे, तव्हां किरी पवंदो, वरी ॿिए दफ़े 2-4 पैडल हणी वेंदो, टे दफ़े में तव्हां 2 किलोमीटर हलाए वेंदो, इनशाला आस्ते आस्ते तव्हां सुठा राइडर थी वेंदो। हाणे ॾिसो हिकिड़ो असां तव्हांजे टेक्स्ट बुक मां हिकिड़ो असां ॾिसूं था पिया, चए थो वेन 25 इज़ एडेड टू अ नंबर, हिन खे मिंट में करे वठूंसि था पिया। ॾिसो चए थो वेन 25 इज़ एडेड टू अ नंबर। अब नंबर ॿुधाए कहिड़ो आहे, तव्हां चवंदो ख़बर न आहे। सो नंबर ख़बर न आहे त उनखे असां छा चवंदासीं, एक्स। ठीकु आहे। चए थो 25 हिकिड़े नंबर में एड कयो, तव्हां खां मां चवंदो आहे 25 कहिड़े नंबर में एड कयो, छा आहे उहो नंबर, 10 आहे, 12 आहे, 15 आहे, तव्हां चवंदो काई ख़बर न आहे। जिते ख़बर न आहे त असां उते छा लिखंदासीं, नंबर उहो छा लिखंदासीं, एक्स। चए थो जेकॾहिं उन में 25 एड कयूं, वेन 25 इज़ एडेड टू अ नंबर, उहो नंबर कहिड़ो थी वेंदो, एक्स। एंड द रिज़ल्ट इज़ हाफ्ड, इन मतिलबु आहे चए थो हिन में प्लस 25 कयो, ठीकु आहे, ऐं जेको रिज़ल्ट अचे यानी कि हिननि ॿिन्ही जे जोड़ करण खां पोइ जेको जवाबु अचे उनखे ॿिनि सां वंड कयो। हाफ्ड जो मतिलबु हूंदो अधु करणु। छा थो चए अॻिते, द आंसर इज़ 3 टाइम्स द ओरिजिनल नंबर, 3 टाइम्स थी वियो। हाणे टाइम्स जो मतिलबु छा आहे, ओरिजिनल नंबर। ओरिजिनल नंबर कहिड़ो हुयो, एक्स हुयो। सो हे बराबरी ॾेखारे थो पियो, चए थो हे 3x थी वेंदो। ठीकु आहे। हाणे वरी मां रिपीट कयां थो, तव्हांखे इनशाला स्टेटमेंट सम्झ में ईंदी। चए थो 25 इज़ एडेड टू अ नंबर, नंबर कहिड़ो आहे, एक्स। चए थो एंड रिज़ल्ट इज़ हाफ्ड, उनखे ॿिनि सां वंड कयो। चए थो त एंड में रिज़ल्ट छा ईंदो, द आंसर इज़ 3 टाइम्स द ओरिजिनल नंबर। जेको ओरिजिनल नंबर हुयो उहो हुयो एक्स, ऐं 3 टाइम्स जो मतिलबु छा थी वेंदो, 3x थी वेंदो। चए थो हे जेकॾहिं 25 हिन में एड करे ऐं ॿिनि सां वंड कयो त उहो 3x जे बराबरि थींदो। हाणे हितां असां एक्स जो वैल्यू कढंदासीं, एक्स प्लस 25 इज़ इक्वल टू 2 वंड में आहे होॾे खणी वेंदासीं त हे छा थी वेंदो, ॿ 6x डायरेक्ट कंदो वञा। वरी हे 25 जेको प्लस वारो आहे, अच्छा इहो नंबर हिकु पासे ऐं जेके आहिनि सो अलजिब्रा ॿिए पासे, या ईअं खणी चऊं त हे एक्स जेको आहे इहो हेॾे खणी वेंदासीं त इहो कट थी वेंदो। 25 पंहिंजी जॻह ते पियो हूंदो, हे 6x ऐं हे जेको एक्स आहे कुझु न अथसि माना प्लस जो आहे, इहो हेॾे वञी माइनस जो थी वेंदो। सो हे थी वेंदो 5x इज़ इक्वल टू 25। ठीकु आहे। हाणे असांखे वैल्यू खपे सिर्फ़ु हिकिड़ी एक्स जी, 5 वाधारो आहे, 5 हिन सां ज़रब में आहे। सो इहो एक्स 5 जेको आहे इहो हेॾे अची छा थी वेंदो, वंड थी वेंदो। 5 जो खोड़ो हिन ते हिकु दफ़ो, हिन ते 5 दफ़ा। सो एक्स जी वैल्यू कटे सटे अची वई 5। हाणे चेक करे ॾिसूं त जेका असांखे स्टेटमेंट ॾिनी हुयूं छा उहा वाक़ई सही आहे या न आहे। चए थो इफ अ नंबर, इफ 25 इज़ एडेड, हाणे ॾिसो चए थो वेन 25 इज़ एडेड टू अ नंबर। हाणे असांखे नंबर ख़बर पइजी वियो कहिड़ो आहे, 5। चए थो 5 में जेकॾहिं तव्हां 25 एड कंदव, ठीकु आहे, 5 में 25 एड कंदव ऐं जेको जवाबु अचे उनखे तव्हां वरी ॿिनि सां वंड कयो, माना हिन ॿिनि जो जवाबु छा ईंदो, 50। चए थो जेको जवाबु ईंदो उहो 3 टाइम्स जेको आहे सो नंबर ईंदो। हाणे 3 टाइम्स जेको आहे नंबर छा हुयो, जस्ट अ मिनट, सॉरी हे 50 न ईंदो, मां ग़लती करे 25 प्लस 5 30 थींदो आहे। चए थो जेकॾहिं उन जेको जवाबु अचे 5 प्लस 25, चए थो जेको जवाबु अचे उनखे ॿिनि सां वंड कयो, जवाबु घणो ईंदो, 25 ऐं 5 30। 30 खे ॿिनि सां जॾहिं वंड कंदासीं त जवाबु घणो ईंदो, 15। चए थो इहो बराबरि थींदो 3 टाइम्स एक्स। हाणे 3 टाइम्स एक्स जो मतिलबु आहे 3 टाइम नंबर, ऐं नंबर घणो हुयो, 5 हुयो। सो हेॾो थी वेंदो 15 बराबरि 3 इंटू हिते एक्स जी जॻह ते असां 5 रखंदासीं। सो 15 बराबरि 5 15 जे ॾिसो 15 बराबरि 15 जे ॿई पासा बराबरि आया, इन जो मतिलबु आहे असां जवाबु बिल्कुलु सही कयो आहे। हाणे इन टाइप जूं कुझु स्टेटमेंट्स तव्हां ॾे मोकिलियूं था, उहे तव्हां सॉल्व कयो। इनशाला हिकिड़ो सॉल्व कंदो, ॿियो सॉल्व कंदो, टियों कंदो, आस्ते आस्ते तव्हांजे लाइ बिल्कुलु आसान थी वेंदो। वरी मां कुझु शयूं रिपीट कयां थो, प्रेज़ेंट एज एक्स, फ्यूचर एज एक्स में प्लस कंदो, जीअं मिसाल 3 इयर्स चए अॻिते जा त तव्हां 3 प्लस कंदोसि, 5 चए त 5 जेको आहे सो प्लस कंदो। पास्ट जी ॻाल्हि करे त उन में छा कंदो, एक्स -5 -3, जेतिरा साल चयल हूंदो पास्ट में ओतिरा साल। नंढो भाउ आहे, नंढी भेण आहे, उनखे नंढे खे हमेशह एक्स रखंदो, वॾे खे ओतिरा टाइम्स वधाईंदो। जेकॾहिं चयल हूंदो 6 टाइम्स त तव्हां हिनखे छा करे छॾंदो, 6x। जेकॾहिं चयल हूंदो 6 इयर्स ओल्ड, ठीकु आहे, 6 इयर्स ओल्ड, हाणे 6x न कंदो, हाणे चवंदो x + 6, जेतिरी एज हिन जी आहे उन में 6 वाधारा मिलायोसि। ठीकु आहे। सो इन्हनि खे थोरो डिफरेंस सम्झणो आहे। जेकॾहिं चए बराबरि आहे, सम ऑफ देयर एजिस हेतिरनि जे बराबरि आहे, मिसाल था वठूं 22 जे, सो असां लिखंदो x + 6 इज़ इक्वल टू 22। इन टाइप जी स्टेटमेंट ठाहींदो। स्टेटमेंट पढ़ंदा वञो, ठाहींदा वञो, ग़लती थी वञे को मसइलो न आहे, किरी पओ वरी उथो, वरी ॿीहर जेको आहे स्टेटमेंट ठाहिण जी कोशिशि कयो। 2-3 स्टेटमेंट ठाहे वियो त इनशाला उन खां पोइ तव्हांजे लाइ बिल्कुलु हलवो थी वेंदो। थैंक यू सो मच।